बदीन भरिसां रहंदड़ जतोई बिरादरी जे औरतनि मर्दनि ॿारड़नि दोहरी तना जी कोशिश कंदड़ जवाबदार ते पुलिस तरफ़ां केस दाख़िल करण गिरफ़्तार न करण जे ख़िलाफ़ मुस्मात कज़बानो ज़ाल अलह जोड़ियो जतोई डचाई जतोई मरियम जतोई अमानत जतोई आशा जतोई आमना जतोई सहाफ़िन जे अॻियां दाहींदे चयो त जवाबदार ख़ान जतोई मुस्मात कज़बानो ज़ाल अलह जहिड़ो जतोई सां ज़ोरी ज़ना करण जी कोशिश जे रड़ियनि ते रोशन अली जतोई खेसि छॾाइण लाइ वियो त जवाबदार ख़ान जतोई ऐं संदसि साथियनि मीर हसन जतोई अशरफ जतोई नबी बख़्श रसूल बख़्श जतोई लठियनि लतुनि मुकुनि सां हमिलो करे रोशन जतोईअ खे मरणी करे छॾियो जंहिंखे दिमाग़ जा धक लॻण सबबि इलाज लाइ हैदराबाद रेफर कयो वियो हिननि इल्ज़ाम हयो त बदीन पुलिस संदन केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां असांखे थाणे मां कढी छॾियो हिन उते जे संदसि एस.एस.पी. बदीन शिराज नज़ीर अब्बासी खां मुतालबो कयो त संदन केस दाख़िल करण जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे होॾां बदीन पुलिस एहतजाज कंदड़ औरतनि सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ ॾियारण जो यकीन ॾियानी